अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हम सिर्फ यूट्यूब चैनल जे प्रोग्राम सूरत हाल में अव्हांखे भलीकार। मुल्की सूरत हाल में ॾिसूं था त इदारो जेको इस्टेब्लिशमेंट जंहिंखे चवंदा आहियूं उन जे फॉर्मेशन कमांडर जो 2 ॾींहंनि जो मुसलसल हिकिड़ो इजलास हलियो, जंहिंमें सभई कोर कमांडर, प्रिंसिपल ऑफिसर, उन सां गॾु जेके बि फॉर्मेशन कमांडर हुआ उहे मौजूदु हुआ पिंडी में। ऐं ईअं थियो आहे, काल्ह सुप्रीम कोर्ट हिकिड़ो ख़त लिखियो आहे जेको हाई कमिश्नर इंग्लैंड जी जीन मैरिट जे जवाब में, उनजो ज़िक्र बि कंदासीं। जेको GDA जो इजलास थियो आहे कल्ह, उहो बि सिंध जे सूरत हाल खे वाज़े करे थो, ऐं जेके हुननि एक्शन या जेके हुननि ॻाल्हियूं कयूं आहिनि उन्हनि ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। सभ खां पहिरीं असां चऊं था त जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा, चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट जेके, इहा ज़रूरत छो पेश आई त हू ख़त लिखे। हालांकि हू को बि जवाबु कोन ॾींदो आहे न, हुन ते जॾहिं पंहिंजो इल्ज़ाम लॻाओ हुन ते, ऐं हिकिड़ो कमिश्नर पिंडी जो, तव्हां ॾिसो सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जे साम्हूं कमिश्नर जी का हैसियत कोन्हे का प्रोटोकॉल जे हिसाब सां, पर उन एॾा वॾा इल्ज़ाम लॻाया, इलेक्शन में ही माण्हू खटी आया ऐं पोइ ज़बरदस्ती आरोज़ खां वरितो वियो, उन सिग्नेचर्स, उन में इलेक्शन कमिश्नर ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान शामिल आहिनि, ऐं उन्हनि खे चौक ते सज़ाए मौत ॾिनी वञे। तमामु वॾो एलिगेशन हुयो ऐं उनजी जेका लैंग्वेज हुई ॾाढी हार्श हुई, पर उनजो जवाबु हिन कोन ॾिनो। ऐं कॾहिं कंदो रहंदो आहे उन ॻाल्हि जो ज़िक्र त जॾहिं मुंहिंजे ज़ात ते हमिलो थिए थो त केरु कोन थो ॻाल्हि ॿोल करे, पर उनजो हुन जवाबु कोन ॾिनो, हुन कंटेम्प्ट बि कोन कई। ऐं हाणे ख़बर न आहे त उहो कमिश्नर किथे आहे, पर जॾहिं मुल्क जी ॻाल्हि अचे थी त पोइ यकीनन असां ॾिसूं था त जेको आइनी माण्हू आहे, उसूली माण्हू आहे, उहो पंहिंजे मुल्क जे दिफ़ा में लेटर लिखे थो त तव्हां जेका तक़रीर कई आहे अचे उन प्रोग्राम में जंहिंमें तव्हांखे सॾियो वियो हुयो त आसमा जहांगीर जे प्रोग्राम में हाई कमिश्नर जीन मैरिट खे सॾियो वियो, ऐं हुन ईअं लॻो त जहिड़ो कि PTI जे मौक़िफ़ खे पंहिंजे ज़बान में बयानु कयो, ऐं उनखे सफ़ारतकार खे हक़ न हुयो त तव्हांजे इंसाफ़ जे सिरिश्ते ते, इंसाफ़ जा जेके वॾा इदारा आहिनि उन्हनि ते आङुर खणे। पर शायदि हू सम्झे पई त पाकिस्तान अञा बि 1947 खां पहिरीं वारो आहे, जेको कॉलोनी आहे बरतानिया जी। चीफ जस्टिस उन ख़त लिखी इहो ॿुधायो त न, असां हिकु सावरन मुल्क आहियूं, कोताहियूं हूंदियूं, उन्हनि कोताहियुनि ते जेकॾहिं तनक़ीद करणी आहे ऐं फ़ैसिलनि ते तनक़ीद थींदी आहे, उहा उनजो हक़ु पाकिस्तान जे माण्हुनि खे आहे, अव्हांखे कोन्हे को। असां अव्हांजे मुल्क जे कोर्टुनि जे कयल फ़ैसिलनि ते एतिराज़ नथा करे सघूं, ईअं तव्हांखे को बि हक़ु न आहे। ऐं पोइ उनखे ॿुधाया अथई भई त असांखे त तव्हां चओ था पिया त तव्हां भलो वापसि कोन कयो या लेवल प्लेइंग फील्ड तव्हां कोन ॾिनी, उनजा उन सबब ॿुधाया आहिनि। त असां इलेक्शन ॾिनी, इलेक्शन न ॾियण जो सबबु कहिड़ो हुयो त इलेक्शन कमिश्नर ऐं प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान जे विच में ॻाल्हि ॿोल तइ न पई थिए, असां उहा 12 ॾींहंनि जे अंदरि तइ कराए डेट ॾिनी। असां जेका नाअहली हुई पॉलिटिकल माण्हुनि जी फॉर एवर जी, लाइफ टाइम जी, असां उनखे ख़तमु कयो अचे, सुप्रीम कोर्ट ख़तमु कयो। उन खां पोइ हू चए थो त हीउ जेको असां भेट वापसि वरिती आहे उहो उन्हनि जो पंहिंजो ॾोह हुयो, जॾहिं हुननि जे आइन मुताबिक़ आहे त असां हीअं इलेक्शन कराईंदासीं, उहा इलेक्शन उन्हनि कोन कराई, उन्हनि मञी। पर उनजो हक़ु बि तनक़ीद करण जो हक़ु पाकिस्तानी माण्हू खे, अव्हां केरु थींदा आहियो असां तनक़ीद करण वारा। पोइ उन्हनि खे पंहिंजी यादि ॾियारी आहे चार्ल्स III खां वठी 1953 में जेको उन्हनि कयो, इसराइल खे उन्हनि जेको मञियो, उहो उन्हनि खे पोइ थोरो आइनो ॾेखारण जी कोशिशि कई अथई त असां सां शिकायतूं कयो था, थोरो पंहिंजे गिरबान में बि झांके वठो। त अहिड़े क़िस्म जो जवाबु उहो माण्हू ॾेई सघे थो जंहिंजे अंदरि में ख़ौफ़ न हूंदो। अहिड़ो जवाबु को आम जज न ॾेई सघे हा। बाक़ी हाणे PTI खे त ज़ाहिर आहे उन ते एतिराज़ु हूंदो। जस्टिस फ़ाइज़ ईसा अॼु बि उन्हनि जी जेका लाइव स्ट्रीमिंग न हुई, उहा 4/1 जे जेको दरख़्वास्त रद्द कई वई त न असां कोन ॾेखारींदासीं। ऐं ज़ाहिर आहे उन में जस्टिस अतर मिनल आहे, त हाणे त वाज़े आहे त उन धुर जो आहे। ऐं पोइ उनजो नाले खणण खां सवाइ सभु चवनि था पिया PM अलाए छा थो चवे पियो।
सो इहा सूरत हाल आहे त फार्मेशन कमांडर्स चयो आहे त 9 मई जे सहूलियतकारनि खे इहो सॼो जेको प्रोग्राम ठाहींदड़नि खे उन्हनि खे उकसाईंदड़नि ते ऐं जेके उन में हमले करण में मुलवस आहे उन्हनि खे कोन छॾींदासीं, उन्हनि खे इंसाफ़ जे कटड़े में आंदो वेंदो। पर ॿिए पासे ॾिसूं पिया त जेके बि हिकिड़ो ग्रुप ऑफ जजिस आहे न, उहो उन्हनि खे आउट राइट सपोर्ट करे थो पियो। साल गुज़री वियो आहे, हाणे इहो ज़ोर ख़बर न आहे कंहिंजे मथां थो अचे पियो, हुकूमत जे मथां थो अचे या इंसाफ़ जे इदारनि जे मथां थो अचे पियो। बाक़ी फार्मेशन कमांडर वाज़े करे छॾियो त PTI जा उहे माण्हू जिन में मेन बानी PTI आहे उन खे इन शइ खां मावरा या आजो नथा सम्झूं, कुझु बि थी पवे। फ़िलहाल त PTI जो जेको असांजो अॻुवान आहे उहो असांखे ॿाहिरि निकिरंदे नज़र नथो अचे पियो। बाक़ी हाणे उन्हनि इहो बि चयो आहे त कूड़ इल्ज़ाम तराशी ऐं हुननि चयो आहे त सोशल मीडिया दहशतगर्दी करे थी पई, माना एतिरो कूड़ ॻाल्हाए थो वञे। हिकिड़ा त हूंदा आहिनि दहशतगर्द जेके क्लाशनकोफ खणंदा आहिनि, सुसाइडर हूंदा आहिनि, अटैक कंदा आहिनि। फार्मेशन कमांडर जी जेका आई आहे प्रेस रिलीज़, उन में चवंदा जेके सोशल मीडिया ते कूड़ ॻाल्हाइनि था पिया उहे बि दहशतगर्द आहिनि, त पोइ यकीनन उन्हनि सां बि उन नमूने सां वर्ताव कयो वेंदो जेको हिकु दहशतगर्दनि सां कयो वेंदो आहे। त हीअ त हुई ख़बरूं असांजे इस्लामाबाद जूं ऐं पिंडी जूं। कल्ह कराची में GDA जो हिकिड़ो भरपूर इजलास थियो आहे जंहिंमें सभई अॻुवान सभिनी पार्टी, GDA तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ो मुख़्तलिफ़ पार्टियुनि जो इलाहाक़ आहे, ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस आहे, ऐं उनजी जेका करे थो पियो सदारत उहा पीर साहब पगारो करे थो पियो। उन में जतोई साहब आहे, ग़ुलाम मुर्तज़ा जतोई आहे, लियाकत अली जतोई आहे, अयाज़ लतीफ़ पली जो आहे, सैयद ज़ैन शाह आहे ऐं ॿिया माण्हू बि आहिनि, इलाही सारा माण्हू आहिनि। हसनैन मिर्ज़ा आहे, असांजा थर जा जेके आहिनि अरबाब साहब आहिनि उहे आहिनि। अरबाब साहबनि जा बि ग्रुप आहिनि, भाई हिकिड़े पासे आहे, चाचो ॿिए पासे, हक़ आहे उन्हनि जो। पर उन में कुझु ॻाल्हियूं त बहितर थियूं, उन्हनि खे असां एप्रिशिएट कयूं था त सिंध जे मसइलनि खे उजागर कनि था पिया। सिंध जा मसइला तमामु घणा आहिनि, उन तरफ़ GDA जो ध्यानु कराइणु खपे। त जीअं उन्हनि चयो आहे त गैस जी लोड शेडिंग आहे, बिजली जी लोड शेडिंग आहे, हुनखे इहो बि महिरबानी करे ॿुधाइणु खपे त सिंध में बिजली केतिरी खपत थिए थी पई ऐं प्रोडक्शन जेका थर मां थिए थी बिजली उहा केतिरी आहे। थोरो फ़र्क़ु आहे, 1800 मेगावाट असांजी प्रोडक्शन थिए थी पई सिर्फ़ु थर मञा, ऐं असांजी सेप्को ऐं हेस्को जी प्रोडक्शन जेका आहे उहा कंज़म्पशन जेका आहे उहा 2500 मेगावाट आहे। हा, बाक़ी कराची जी 4100 आहे, माना जेका के इलेक्ट्रिक आहे। त इहा पोज़ीशन, ऐं जेका असांजी जेका गैस निकिरे थी पई उनजी असांखे रॉयल्टी मिले थी या कोन थी मिले पई, ऐं मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। असां वटि अमन अमान, इहे सभु शयूं उजागर कंदा। सिंध जा इलाही सारा मसइला आहिनि, अमन अमान कोन्हे को, इंफ्रास्ट्रक्चर तबाह पियो थिए, माण्हुनि खे मेरिट ते रोज़गार कोन थो मिले पियो, इंसाफ़ जी जेका पोज़ीशन आहे, इहे सभु शयूं हुननि उजागर कयूं आहिनि। पर ॻाल्हि जी तान उन्हनि जी बि उते थी खुटे जिथे PTI जी खुटे थी पई त हीअ जेका हुकूमत आहे न इहा गैर क़ानूनी आहे। ॻाल्हाईंदासीं उन्हनि सां जिन इन खे ठाहियो आहे। इहा शइ न को असांखे PTI जी सम्झ में थी अचे, न कोई GDA जी सम्झ में थी अचे। हिकु तरफ़ तव्हां चओ था त असां अवाम में वेंदासीं, असां उते तनज़ीमकारी कंदासीं, अवाम जो एतमाद वठंदासीं, इहो भलो कमु आहे। ॿिए पासे चओ था त अॼु ॾींहं ताईं इस्टेब्लिशमेंट खां सवाइ केरु बि हुकूमत में कोन आयो आहे, इन जे करे असांजी ॻाल्हि ॿोल्हि इस्टेब्लिशमेंट सां थींदी। पोइ जॾहिं तव्हां इहा ॻाल्हि करियो था पिया त पोइ तव्हांजी बेवसी छो थी करे पई, त पोइ तव्हां सां इस्टेब्लिशमेंट छो ॻाल्हाए। जॾहिं तव्हां चओ था त असांजी मालिक, मुल्क जी मालिक इस्टेब्लिशमेंट आहे, पोइ तव्हां जॾहिं भाई GDA त अची वई आहे न, हुकूमतुनि में रही आहे न मुख़्तलिफ़ रूपनि में। अरबाब साहब जेको थियो हुयो CM, लियाकत साहब जेको थियो हुयो CM, जाम सादिक अली जेको थियो हुयो CM, मुज़फ़र शाह थियो हुयो CM, गौस अली शाह थियो हुयो CM, महर साहब जेको थियो हुयो CM, केतिरा तव्हां वटि CM थिया आहिनि। पोइ इहे सभु, या जेके तव्हां मिनिस्टर थिया आहियो, वफ़ाक़ी मिनिस्टर थिया आहियो, पीर सुबुह शाह एजुकेशन जो मिनिस्टर रहियो आहे सिंध जो, ग़ुलाम मुर्तज़ा जतोई 2-3 दफ़ा मिनिस्टर थियो आहे, त पोइ इहे हमेशह इहो ॿुधाइनि त असां इस्टेब्लिशमेंट जे थ्रू मिनिस्टर थियासीं ऐं सियासी हुकूमतनि जी का बि वैल्यू कोन्हे का। इते असां ॾिसूं था त पॉलिटिकल माण्हू मार खाए थो पियो। हू आम माण्हू खे छा थो ॿुधाइणु चाहे त जॾहिं तव्हां इन लेवल ते अॻुवान तव्हां एतिरा कमज़ोर आहियो
त तव्हां सम्झो था त इस्टेब्लिशमेंट चाहे त तव्हांखे हुकूमत में वठी अचे। हाणे जेकॾहिं इस्टेब्लिशमेंट जे आशीर्वाद सां तव्हां हुकूमत में ईंदो त पोइ कम कंहिंजा कंदो? पोइ कम इस्टेब्लिशमेंट जा कंदो, उहे कम जेका पीपुल्स पार्टी करे थी पई। पोइ ॻाल्हि त साॻी थी वेंदी, पोइ फ़र्क़ु किथे ईंदो? इन्हनि शयुनि ते गौर कयो। तव्हांजो सिंध जे मसइलनि ते सिंध जे माण्हुनि सां बीहणु, इन खे सिंध एप्रिशिएट कंदी। पर तव्हां सिर्फ़ु चाहींदो त इमरान ख़ान वांगुरु तव्हांखे हुकूमत मिले उहो इस्टेब्लिशमेंट जे थ्रू, त पोइ थी सघे थो सिंध जो अक्सरियती माण्हू अव्हां सां गॾु न बीहे। सिंध जे माण्हू सां बीहो, इस्टेब्लिशमेंट तव्हां सां गॾु बीहंदी। जुमिले खे मां दोहरायां थो, तव्हां सिंध जे माण्हू सां बीहो, इस्टेब्लिशमेंट तव्हां सां गॾु बीहंदी। ऐं पोइ उन वक़्त में अव्हां इन पोज़ीशन में हूंदो त इस्टेब्लिशमेंट जे अॻियां पंहिंजो मौक़िफ़ मज़बूत नमूने सां रखे सघंदो। जेकॾहिं तव्हां सिर्फ़ु इस्टेब्लिशमेंट जे कुलनि ते अचणु चाहियो था त उन्हनि खे सभ खां वधीक सहूलियतकारी पीपुल्स पार्टी करे थी। पोइ सिंध में तव्हां तवक़ ई न कयो त तव्हांखे इस्टेब्लिशमेंट अॻिते खणी अचे। इहा महिरबानी करे सोचो, तव्हां वटि वसीला बि आहिनि, तव्हां रिनाउंड फिगर्स आहियो, तव्हां पॉलिटिकल माण्हू आहियो, तव्हांजी मासिस में हिकिड़ी से आहे, तव्हांखे 80,000 लख लख वोट तव्हांखे मिलनि था। उन्हनि वोटनि खे तव्हां ईअं आउट राइट ख़तमु न कयो। इहो न चओ त इस्टेब्लिशमेंट चाहींदी त असां ईंदासीं। तव्हांजो मौक़िफ़ इहो जेको तव्हां चयो त असां आम माण्हू वटि वेंदासीं, तव्हां वञो। ऐं तव्हां इहो बि चयो आहे त असां ख़त लिखंदासीं, इहो भलो कमु आहे। जेके पॉलिटिकल एक्शन तव्हांखे करणा आहिनि, सियासी तौर ते इंसाफ़ जी घुर कयो था, उन में अव्हांखे सपोर्ट मिलंदी अवाम जी। ऐं जॾहिं अवामी सपोर्ट हूंदी, इस्टेब्लिशमेंट ला माला तव्हां सां ॻाल्हाईंदी। जेकॾहिं तव्हां चओ था त न ऐं अवामी सपोर्ट जे बग़ैर तव्हां सां इस्टेब्लिशमेंट ॻाल्हाए त पोइ कोन ॻाल्हाईंदी। सो महिरबानी करे उन तरफ़ बि सोचो। सो नाज़रीन, अॼु जी सूरत-हाल जो असां हिते एंड था करियूं पिया त इस्टेब्लिशमेंट जे किरदार खे पॉलिटिकल माण्हू चाहिनि त घटाए सघनि था। हू चाहिनि ई कोन था। हू चाहिनि था त असां इस्टेब्लिशमेंट जे कंधनि ते सवार थी अचूं। उहो इमरान ख़ान हुजे, उहो GDA हुजे, पोइ उन्हनि खे त वधीक आसानी पीपुल्स पार्टी खां थिए थी पई, त पोइ इस्टेब्लिशमेंट ॻाल्हाए उन्हनि सां थी पई। अव्हांजी फीडबैक जो इंतज़ारु रहंदो। अला भाई।